चे मां तू मासां कूड़ ॻाल्हायो आहे। चे कहिड़ो कूड़ ॻाल्हायो आहे तोसां मां? चे तू मांखे सेखारियो आहे न रोज़ किर्त ते वञे, रोज़ चौकड़ो मारे वेही करे मासां गॾु पाठ कंदो कर, मांखे पाठ ॿुधाईंदो कर, पोइ वेंदो कर। चे हा। चे पोइ तू मांखे चयो हुयो न पाठ करे अरदास करे गुरू को जेको गुरू ॾींदो आहे। चे हा बिल्कुलु ॾींदो आहे, पोइ हिन में कूड़ छाजो आहे? चे पोइ मांखे त गुरू नथो ॾे, तू मांसां कूड़ ॻाल्हायो आहे। मां रोज़ हिकिड़ी अरदास कयां थो, गुरू मुंहिंजी ॿुधे नथो। मां पुछेसि थी पल्ला कहिड़ी अरदास करेंदो? चेस तो मां रोज़ चौकड़ी मारे वेंदो आहियां, रोज़ पाठ कंदो आहियां, रोज़ तोखे ॿुधाईंदो आहियां, अरदास कंदो आहियां, अरदास में रोज़ इहो चवंदो आहियां, ओ दाता मीरी पीरी जा दा मालिक धन गुरु हरगोबिंद साहिब महाराज, मुंहिंजी मां तुंहिंजे दर्शननि लाइ अलाए केतिरनि सालनि खां प्यासी वेठी आहे, रोज़ अरदासां कंदी आहे, दाता अच दर्शन ॾे या मांखे पाण वटि घुराए। मां रोज़ अरदास में चवां थो ओ पातशाह मां वटि एॾी हस्ती न आहे जो मां मां खे वठी अची तुंहिंजा दर्शन कराए वञा। मां वटि न पैसा आहिनि, न मां में सघ आहे कोई, मां वटि धन न आहे मां एॾो ख़र्च करे तो वटि अचां। पर पातशाह तूं चाहे तूं न, तोखे कहिड़ी देर आहे अचण में? रोज़ अरदास कयांसि तो पातशाह जे मां नथो अची सघां मां खे वठी, कृपा कर धन गुरु हरगोबिंद साहिब महाराज अची तूं पाण दर्शन ॾे। मां चएसि थी खिली करे, पोइ पल्ला नथो ॿुधे गुरू, न मां नथो ॿुधे, रोज़ तुंहिंजे चवण ते अरदासां कयां थो, पर अॼु मन में मायूसी अची वई, काथे मुंहिंजी मां कूड़ त नथी ॻाल्हाए? गुरू जंहिंखे जेको अरदास कर, जेको घुर पाठ करे मिलंदो आहे। मां चएसि थी बेटा तूं पंहिंजो सिदिक न छॾ, तूं अरदास जारी रख, तोखे घुरणो कीअं आहे, ॾियणो कीअं आहे, उहो उनते छॾ, उहो उनते छॾ, वसीला उहो पाण ठाहे छॾियो आहे। जेड़ी माल मां ॿुधो मुंहिंजे पुट जी अरदास छा आहे, हाणे मन ई मन सोचे थी पातशाह घर में तूं ग़रीबी ॾिनी आहे, घर में खाइण लाइ कुझु न आहे, गुरबत में गुज़ारो कयो आहे, कोई वॾी इच्छा बि न आहे, कोई सुख बि नथा खपनि, पर पातशाह हिकिड़ो जेको तूं ग़रीबी ॾेई करे बि मां ते एहसान कयो आहे न, मूंखे जेको हे पुट ॾेई छॾियो थी जंहिंजी अरदास में बि गुरू शामिल आहे, पातशाह मां जहिड़ो धनवान कोई न आहे।